भेण ही ॾिसो कपिड़ो ॾिसो प्योर कॉटन अथव। गुजरात में कपां जी खेती करे कारीगरनि पंहिंजे हथनि सां धागो ठाहे ही पीस ठाहियो आहे। दुनिया में अहिड़ा सिर्फ़ 5 ई पीस अथव, उन मां हिकिड़ो इहो पीस अथव। 2500 रुपया सिर्फ़। छो भला 5 पीस? 5 पीसनि खां पोइ कारीगरनि जा हथ कटे छॾींदा आहिनि छा? कपिड़ो न थियो ताजमहल थियो, चरियो मुंहुं। भाऊ ये पैक कजो, मूंखे वणी आहे जींस इहा। हा घणे पवंदी? 900 रुपया। 900 रुपया हेॾी? भाऊ सची तो ॿुधायां, कुझु न बचंदो। 890 घर में इहा तव्हांखे 900 में थो ॾियां। भले असांखे कुझु न बचे, असां लाइ ग्राहक पहिरीं प्रॉफिट पोइ। छबी प्यारा रुवारी नहीं आहे, तंहिंखां 10 रुपया तो ईअं ई वठ, जींस भी पाण वटि ई रख। पर भाऊ मुंहिंजी ॻाल्हि त तव्हांखे 200 में मिले थो न, वञी वठो तव्हां। अरे पर मां न आहे विकिणो मूंखे। न मां छा पियो चवां? अरे 50 रुपया छो था विञायो, कम ईंदव उहे बि। भाऊ सुवाल 50 रुपए जो नाहे। अरे भाई मूंखे नाहे ॾियणो, मूंखे धंधो करण जो अकुल किथे आहे? अरे मां पियो चवां मूंखे धंधो करण ईंदो किथे आहे? तव्हांखे मां त वञी उहे नौकरी कंदुमि। अरे मां उहे ॾेवानो ॾींदुमि, दुकान बंदि करे भॼी वेंदुमि। न ॾींदोमांव, हाणे वञो तव्हां उतां ई वञी वठो। अरे वो ठीक है भाऊ, पर तव्हां ईअं एॾा उभेर न थियो, थोरो शांतीअ सां, किथे अटैक बटैक न अची वञे भाऊ। ऐं थोरो शांतीअ सां, चिंता न कयो, सभु ठीक थी वेंदो, सभु ठीक थी वेंदो। माला लॻे थो जोइ जो सतायल आहे।